मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं आज़ान जे अचण सां अगर कोई मुसलमान गपशप खां न मुड़े ऐं फज़ूल कमु करे उहो अमल कीअं आहे? बिल्कुलु साईं ग़लति अमल आहे। आज़ान मिले आज़ान जो जवाबु ॾियो, मुकमल आज़ान जो जवाबु ॾियो। अॼुकल्ह त असांखे हैरानगी लॻे थी, आज़ान थींदी आहे ऐं मुसलमान सोचींदो आहे त कंहिं टाइम आज़ान बंदि थी थिए। हे असांजो ईमान आहे। आज़ान जा तकड़ में बंदि थिए, मोबाइल हथ में एॾी सारी मोबाइल हूंदी आहे, हल हल हे आज़ान अची वई न, हाणे इहे असांखां हिकिड़ो मिंट बर्दाश्त न थींदो आहे। हिकिड़ो मिंट बर्दाश्त, यार आज़ान वञे वञे, हे कहिड़े क़िस्म जो ईमान आहे? पोइ हिकिड़ो कहिड़े क़िस्म जो ईमान आहे जेको हिकु मिंट आज़ान लाइ जेको आहे तव्हांखे तमामु मसरूफ़ियात खां जेको आहे बंदि न कराए? मां सम्झां थो कहिड़े क़िस्म जो, हे हल्के में हल्को इहो ईमान आहे। आज़ान मिले आज़ान जवाबु ॾियो। आज़ान आहे छा? आज़ान ऐलान खे चयो वेंदो आहे। छाजो ऐलान? अल्लाह जे तरफ़ां ऐलान थो थिए, अचो नमाज़ जे तरफ़, अचो जेको आहे फलाही जी तरफ़, अचो जेको आहे कामयाबी तरफ़। आज़ान हे जेको हिन असांजे मस्जिद में उस्ताद निसार साहिब जा जुमिला इस्तेमालु थींदा आहिनि, बाक़ी हक़ीक़त में उस्ताद जा लफ़्ज़ न आहिनि इहे। हक़ीक़त में इहे जुमिला कंहिंजा आहिनि? हे अल्लाह जे तरफ़ां ऐलान थियल आहे। हे तव्हांखे नज़र जेको आहे तव्हांजो पेशवाम आज़ान ॾिए थो न, तव्हांखे नज़र इहो ईंदो आहे, तव्हांखे मौज़ूद निसार साहिबु नज़र ईंदो आहे। हक़ीक़त में हे सिर्फ़ु उस्ताद अल्फाज़नि खे नकुल थो करे, हे जुमिला जेके आहिनि हे अल्लाह जी तरफ़ां अथव। हे अल्लाह तव्हांजे मथां जेकी नमाज़ फ़र्ज़ु कई आहे उन जे लाइ अल्लाह ताला तव्हांखे मस्जिद में तलब करे पियो त आज़ान मिले कंहिं क़िस्म जी काई गपशप, हे ग़लति अमल आहे, नामुनासिब अमल आहे, न कई वञे। न जेको आहे हिकु त असां में अहिड़ो फ़ाल अची वियो, हिकु गाननि जो, फिल्मुनि जो, मुस्लमान जी तहज़ीब हुई ई न, मुस्लमान जो इहो कल्चर हुयो ई न त मुस्लमान अची करे इन स्टेट ते बीहंदा। पर अॼुकल्ह मुस्लमान इन खां बि, हे असांजा होटल वारा बि जेको आहे न, अल्लाह ताला हिनखे हिदायत नसीब अता फ़रमाए, हे बि न मुड़ंदा आहिनि, हे बि न मुड़ंदा आहिनि। हिते हाणे मां तव्हांखे ॿुधायां त हिते कंहिं अगरि ग़रीब हिंदू जो होटल हुजे हा न, पोइ ॾिसूं त उन होटल जे जेको आहे न कोपन खे तव्हां कीअं भञियो आहे, उन हिंदू जे मथे खे तव्हां कीअं फाड़ियो आहे। हिते असांजे तकड़ में ख़बर पइजी वेंदी आहे, यार हिंदू आहे न, हे असांजे आज़ान जी तोई न कई अथई। हाणे असांजे मस्जिद में होटल मुस्लमान जा आहिनि, हाणे टेंशन कंहिं क़िस्म न आहे, छाजे करे ॾिसंदो अॻिलो मुस्लमान आहे, अटकंदुमि सुभाणे मसइलो थींदो। बाक़ी हिंदू जे मां त सभई जेको शीं लॻा पियूं, कोई टेंशन न, यार मारे रखोसि, न चईंदासीं हिनखे। ऐं मुस्लमान कोई ॻाल्हाईंदो ई न, हे हलंदा आहिनि। हे असांजे होटलनि जेके हे आज़ान खां को साथी हुनखे ॿुधाईंदो, यार आज़ान मिले पोइ जेको आहे बंदि कंदा आहिनि। हालांकि वॾी जेकी आहे तोहीन आहे, कोई चए असांखे ख़बर न पई, यार हलायो छो था? हे को फज़ीलत जो कमु आहे, हे को भलो कमु आहे, हे को इख़लाक़ी कमु आहे? गाना ॿुधण में को सवाबु मिलंदो आहे? मूंखे हैरानगी लॻे थी, 5-10 मिंट मुंहिंजो बयानु मथे साथी न ॿुधी सघंदा आहिनि। 5-10 मिंट मुंहिंजो बयानु मथे साथी उनखे हज़म कोन थींदो आहे। मूंखे हैरानगी हिकिड़े दफ़े साथी ॿुधायो, मूंखे यकीन कयो, मूंखे झटको लॻो, हिकिड़ो झटको लॻो। मां चयुमि, यार मां 10 मिंट मथे जेको ॿुधायां थो न, मां क़ुर थो ॿुधायां, मां हदीस थो ॿुधायां, चई साईं हिते त साह थो वञे साईं। चई साईं 10 मिंट साईं, तोबा हे 10 मिंट मथे न साईं असांजो साह वञण थो हुयो। मूंखे कंहिं ॿुधायो, साईं हे अक्सर जेके आहिनि न साथी, हे साईं होटलनि जे अंदरि ॿुधाईंदो 3 घंटा, अल्लाह जो कसम आहे, हिन मस्जिद खां वधीक ॿूसट उन में अंदरि आहे। 3 घंटनि जी जेकी आहे मूवी हली, असां ॾिठोसीं कंहिं क़िस्म जो पका बंदि पिया थियनि, कोई टेंशन न हुयो। मां चयुमि, यार बसि हे पोइ ईमान ज़ाया थियण जी हिकिड़ी निशानी आहे, ईमान ज़ाया थियण जी निशानी आहे। मुस्लमान खे 10 मिंट मथे जेकॾहिं मस्जिद में वेहे, मुस्लमान खे करार न अचे। इहो ई मुस्लमान जेकॾहिं अगरि होटल ते वञे ऐं 3 घंटनि जी जेको आहे मूवी ॾिसे, ऐं मूवी आहे कंहिंजी हिंदू जी, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन, पाणी बि जेको आहे हिननि खे गरम पीआरींदा, कंहिं क़िस्म जो पखो बि ख़ासि न हलंदो, एतिरी इंतिहाई ॿूसट में चए साईं शौक़ु सां इहे वेठा आहिनि। हा, हे जी त हिनखे पठनि त बि चए ॾाढो शौक़ु सां इहे ॾिसनि था, ऐं गर्दन खे जेको आहे फिराइण बि नथा। मां चयोमांसि हिते त मां 5 मिंट बयानु बंदि थो कयां, मथे थो कयां, त मुंहिंजे पाण ट्राकोड़ का जुमे खां बाद में लॻा पिया आहिनि। त तव्हां पाण ॿुधायो, यार हे को अमल बहितर आहे? जीअं मुस्लमान खे 5 मिंट मस्जिद में मथे वेहण खां तकलीफ़ थिए ऐं 3 घंटा होटल जे अंदरि वेहण में तकलीफ़ न थिए, तव्हां ॿुधायो हे ईमान जी कहिड़ी क्वालिटी आहे? कहिड़ी क्वालिटी आहे? इन ते अफ़सोस करणु खपे न खपे? मां चवां थो इन मक़ाम ते उहे मुस्लमान रोअनि त असांजो ईमान नेट वियो कॾहिं आहे? अल्लाह ताला तमामु साथियुनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए।